ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 7 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त राजा जजता पंहिंजी वॾाई पंहिंजे मुख मां बयान करण जे करे पंहिंजो सॼो पुण्य विञाए छॾे थो, जंहिं करे हू इंद्रलोक मां किरी वियो ऐं गुरु बृहस्पति इंद्र खे कंवल जे गुल मां ॿाहिरि कढी उन खां यज्ञ कराए उन खे शुद्ध बणायो ऐं पवित्र थियण खां पोइ देवराज इंद्र अची सुर्ग ते वापसि राज करण लॻो। तंहिं बाद श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे नहेख जे ॿिए वंश जी कथा ॿुधाइनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 18 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा नहेख जे वंश जी कथा। श्री सुखदेव जी स्वामी चयो त ए राजा परीक्षित, राजा नहेख खे जजात ऐं ॿिया 6 पुट वॾा प्रतापी थिया। जॾहिं राजा नहेख रखेश्वरन जे श्राप खां अजगर नांग थी कुरुक्षेत्र में किरी पियो, तॾहिं उन जे राज सिंहासन ते जो मृत्यु लोक में हो, उन ते जजात नाले संदसि पुट वेठो, जो वॾो धर्मात्मा ऐं चक्रवर्ती राजा थियो ऐं उन ॿियनि देशनि जो राज हिकु जहिड़ा हिसा करे सभिनी ॿाहिरनि खे विराए ॾिनो। संदसि विहांउ देवजानी नाले शुक्राचार्य जी धीउ सां थियो ऐं विर्ख परिया नाले दैत जी धीउ शर्मष्ठा नाले छोकिरीअ सां भोग कयो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे सुखदेव जी महाराज, राजा जजात खत्री थी शुक्राचार्य जी धीउ सां कीअं शादी कई? इहो ॿुधाए कृपया मुंहिंजो सिंसो लायो। इहा ॻाल्हि ॿुधी श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा, हिकिड़े ॾींहुं विर्ख प्रिया दानव जो दैतन जो राजा हो, तंहिंजी धीउ शर्मष्ठा शुक्राचार्य जी धीउ देवजानीअ खे पाण सां वठी 1000 बानियनि समेत पंहिंजे बाग में तलाउ ते सनानु करणु वेई। जॾहिं शर्मष्ठा देवजानी ऐं बानियूं पंहिंजा पंहिंजा कपिड़ा तलाउ जे किनारे ते लाहे जल विहार ऐं सनानु करणु लॻियूं, तॾहिं श्री महादेव जी ऐं नारद मुनि उते घुमंदा आया। उन्हनि खे ॾिसी सभिनी छोकिरियुनि लॼी थी यकदमि कपिड़ा पाता ऐं शर्मष्ठा तकर में भुलिजी देवजानीअ जा कपिड़ा पाता। तॾहिं देवजानी कावड़जी चयो त ए शर्मष्ठा, तूं उन्हनि कपिड़नि पाइण जे लाइक़ु न आहीं, छो त तुंहिंजो पीउ मुंहिंजे पीउ जो चेलो आहे ऐं मां ब्राह्मण जी धीउ आहियां। तूं मुंहिंजा कपिड़ा छो पाता आहिनि? जॾहिं देवजानी शर्मष्ठा खे इहे वचन चया, तॾहिं उन बि कावड़जी जवाबु ॾिनो त भिखारीअ जी धीउ, मूं खे ईअं थी चवीं, तुंहिंजे पीउ सॼे जनम में मुंहिंजे पीउ खां भीख घुरी तोखे पालियो आहे ऐं तूं मुंहिंजी बराबरी थी करीं। अहिड़ी वचन चई शर्मष्ठा कावड़जी देवजानीअ खे, जा निर्वस्त्र हुई, उन खे खूह में उछलायो ऐं पाण बानियनि समेत घर हली वई। उन वक़्तु हरी इच्छा सां राजा जजात शिकार कंदो उते अची पहुतो ऐं पंहिंजे हिकिड़ी शेवक खे पाणी आणण लाइ उन खूह ते मोकिलियो। जॾहिं उन हिकिड़ी स्त्री तमामु सुंदर खूह में किरियल ॾिसी राजा खे इहो सॼो हाल ॿुधायो, तॾहिं राजा जजात पाण वञी ॾिठो त हुनखे हिकिड़ी सुंदर छोकिरी खूह में किरियल नज़र आई। जॾहिं उन पंहिंजो हाल ॿुधाए राजा खे खूह मां कढण लाइ चयो, तॾहिं राजा जजात
पंहिंजो दुपटो उनखे पेरण लाइ ॾिनो ऐं हथ खां जले खूह मां ॿाहिरि छिके कढियो। उन वक़्तु देवजानी चयसि त ए राजा, हरी इच्छा सां अहिड़ो संजोग थियो जो तो मुंहिंजो हथु जलियो आहे, तंहिं करे मुंहिंजो विहांउ तोसां थींदो। विस्पतीअ जे पुटु कच्छ नाले मूंखे इहो श्राप ॾिनो हो त तुंहिंजो विहांउ ब्राह्मण सां न थींदो, तंहिं करे मुंहिंजो विहांउ ब्राह्मण सां नथो थी सघे। इहा ॻाल्हि ॿुधी जॾहिं राजा जजात पाण बि उन ते मोहिजी पियो, तॾहिं परमेश्वर जी इच्छा ईअं ॼाणी देवजानीअ सां पंहिंजो विहांउ क़बूल करे राज मंदिर ते मोटी आयो। ऐं देवजानी उतां रोईंदी पंहिंजे घर अची शुक्राचार्य खे चयो त हे पिताजी, शर्मशिटा तोखे पंहिंजे पीउ जो भिखारी सॾे मूंखे मारण वास्ते खूह में खणी उछलायो ऐं इतफ़ाक़ सां अची राजा जजात मूंखे खूह मां कढियो, तॾहिं मां बची हिते अची पहुती आहियां। एतिरो ॿुधी शुक्राचार्य कांवर में अची वीचार कयो त पुरोहित थियण खां खेतीअ में किरियल अनाज चूंडे खाइण बि चङो आहे, जंहिं करे बेइज़ती त नथी थिए। सो शर्मशिटा राज ऐं दौलत जे नशे में मुंहिंजी धीउ खे खूह में किरायो, तंहिं करे हाणे बरख प्रिया जे राज में रहणु न घुरिजे। इहो वीचार करे शुक्राचार्य पंहिंजी धीउ देवजानीअ खे वठी उहो राज छॾे निकितो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जे 18 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।